अस्सलाम वालेकुम। अॼु वरी मां हिकिड़ो क्राफ्ट जी वीडियो थी ठाहियां ऐं हिन जूट खे इस्तेमालु कंदमि, सूतलियूं इस्तेमालु कंदमि। हीअ जेका नेचुरल कलर में आहे उहा बि ऐं जेके रंगीन आहिनि उहे बि। सो तव्हां वटि जेका बि अवेलेबल हुजे तव्हां हुन मां कमु करे सघो था। असां ठाहींदासीं इन्हनि जूं हार्ट्स ठाहींदासीं डेकोरेशन जे लाइ। हम आज बना रहे हैं डेकोरेशन के लिए हार्ट्स, जो कि हम इन कलरफुल और इस नेचुरल कलर की सुतली में से बनाएंगे। सभिनी खां पहिरियों त असांखे सुतली खपंदी, ग्लू खपे, असांखे क्राफ्ट जी कैंची खपे। ही क्राफ्ट ग्लू हमेशह मां इस्तेमालु कंदी आहियां कंहिं बि हिकिड़े नंढे कागज़ जे पीस ते, बल्कि पाठे जे पीस ते। तव्हां जेतिरी साइज़ जा हार्ट्स ठाहिण चाहियो उहे ड्रा कयो पेंसिल सां, पेन सां। ठीक है, जिस साइज़ के आपको हार्ट्स चाहिए वो आप किसी भी गत्ते के पीस पे काट ले, ड्रा कर ले, काटे नहीं, अभी सिर्फ इसको ड्रा कर लें, ट्रेस कर लें। अब हम क्या करेंगे कि इनको इसी के ऊपर हम ग्लू लगा के फिलिंग करेंगे इस सुतली के साथ। ठीक है, चाहे ये नेचुरल जो है सुतली है या जो मेरे पास कलर्ड है, उन दोनों से। तो जो थोड़ा बड़ा साइज़ है हार्ट का उसको मैं कर रही हूँ फिलिंग नेचुरल जूट से। ठीक है, पहले इसको पूरे पे मैं अच्छी तरह से ग्लू लगा लूँगी, बहुत एहतियात से, क्योंकि ये चिपक जाएगी एक दफ़ा तो इसको निकालना फिर मुश्किल हो जाता है, क्योंकि इसमें रुएं बहुत हैं। ठीक है, सो एहतियात सां हणो, छो त हिकु दफ़ो चिंबड़ी वेंदी त पोइ हिनखे खोलणु जेको आहे ॾुखियो थींदो, छो त हिन में बुज आहिनि, रुआ आहिनि, उहे हिन में चिंबड़ी पवंदा। हाणे ॾिसो ग्लू हईंसीं हिन में ऐं तमामु आस्ते करे दॿाईंदा वञो ऐं हिन ते ग्लू खे चिंबड़ाईंदा वञो। ठीक है, दबाते जाएं, ग्लू को चिपकाते जाएं डोरी को। ठीक है, हीअं दबाईंदा वञो ऐं कोशिश कयो त हिन जो शेप ख़राब न थिए। हार्ट का जो शेप आपने ट्रेस किया है, पहली बात तो ये कि परफेक्ट एक ट्रेस होना चाहिए। ठीक है, फिर जब आप इसको चिपकाएं, लगाएं, तो फिर पूरी कोशिश करें कि इसकी शेप ख़राब ना हो। हाँ, ग्लू हिन में लॻल आहे सॼे में ऐं असां पूरे एहतियात सां पूरो ख़्याल करे ऐं असां हिन खे चिंबड़ाईंदा वेंदासीं। हार्ट का जो पॉइंट है उसका ख्याल रखना है, अंदर से बाहर से हर जगह से। आप देखिएगा कि कितनी एक प्यारी सी चीज़ बन जाती है। ठीक है ना, हिकिड़ी तमामु सुहिणी हिकिड़ी डेकोरेशन जी शइ ठहंदी। ऐं जॾहिं हे सभु ठही वेंदा तव्हां ॾिसंदव त केतिरो इन में ख़ूबसूरती थी अचे। अच्छी तरह इसको पॉइंट नोक जो इसकी बनाते जाएं, हिन जी जेकी बि चुंभ है अंदरी ॿाहिरीं उनखे चङी तरह सां फिक्स कंदा वञो। ऐं जेकॾहिं ज़रूरत पए त ग्लू तव्हां ॿीहर भी हणी सघो था, दोबारा ग्लू बिल्कुल लग सकती है अगर इसमें ज़रूरत है तो। यहाँ पर थोड़ा सा, ठीक है ना। सो इहो सभु कुझु तव्हांजे साम्हूं करण जो मक़सदु इहो आहे त तव्हां ॾिसी वठो त जेकॾहिं ज़रूरत आहे या किथे थोड़ी घटि वधाई थी वञे त को मसलो ना है, ये कोई बड़ी बात नहीं होती, हो जाता है इस तरह से। बल्कि ये कहना चाहिए कि इस तरह तो होता है इस तरह के कामों में। ठीक है ना, तो जब भी हम कुछ इस तरह का क्राफ्ट वर्क करते हैं तो थोड़ी बहुत उसमें कमी बेशी, कुछ ऊंचा नीचा हो जाता है, तो उसको बैलेंस करना हमें आना चाहिए। सो का बि घटि वधाई जेकॾहिं थी वञे त उनखे असांखे ख़बर हुजणु खपे त असां कीअं बैलेंस कंदासीं। सो हीअ असां हिन सॼे में वेढ़े वियासीं, हाणे एंड ते पहुता आहियूं त हिनखे असां कटियूं था ऐं हिनखे चङी तरह सां ग्लू हिन में लॻल आहे, फिक्स कंदासीं। ज़रूरत पए त थोरी ग्लू असां ॿी बि हणी था सघूं। ठीक है, इसका सबसे बड़ा फ़ायदा ये होता है कि इसके जो रुएं हैं वो इसको चिपकने में बहुत हेल्प देते हैं, बहुत ज़्यादा हेल्प मिलती है उससे। ये एक हो गया कंप्लीट। इसको हम टाइम देंगे सूखने के लिए, और जब तक ये ड्राई होगा मैं ये दो भी जो है फिल कर लेती हूँ अपनी मर्ज़ी के कलर्स से। ठीक है, सो जेसि ताईं असांजी हीअ जेका हिकिड़ी हार्ट आहे नेचुरल मटीरियल वारी या सुके, तेसि ताईं असां हिननि ॿिनि खे पंहिंजी मर्ज़ीअ जे रंगनि सां पूरो कंदासीं। ही मां फिल करे वरिता आहिनि, हे तव्हांजे साम्हूं फिल कयो हिन सां, ही पिंक सां कयो अथमि, ही रेड सां कयो अथमि। ठीक है, हाणे असां कंदासीं हिननि जी ॾाढी सफ़ाई ऐं ख़ूबसूरती सां कटिंग। इनको मैंने अपनी मर्ज़ी के कलर से फिल कर लिया है। अब हम इसकी करेंगे कटिंग बहुत सफाई के साथ, ताकि ये हमारी डोरी भी ना कटे और जो पेपर है वो नज़र ना आए।
और इसका हम करेंगे क्या, आप अपने जहन में आइडियाज़ बना लें, ठीक है, पंहिंजे जहन में सोचे वठो तव्हां त ही आख़िर कहिड़े कम जा आहिनि। बैक साइड पे असांखे कुछ भी ना है करणो, बैक साइड पे हम कुछ नहीं करेंगे क्योंकि बैक तो हमें चिपकानी होगी कहीं पे भी। तो ये एक मेरा रेड कलर का हार्ट तैयार है। ये मुंहिंजो हिकिड़ो हार्ट रेडी आहे डेकोरेट करण जे लाइ। हाणे ही जेके हार्ट्स आहिनि उहे असां डिफरेंट शयुनि ते डेकोरेट करे सघूं था। जीअं मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो आहे, तव्हां बॉक्सिस ते डेकोरेट करे सघो था, फ़ोटो फ्रेम्स ते, कार्ड्स जे मथां अगरि ग्रीटिंग कार्ड्स ठाहियो उन्हनि ते तव्हां हिननि खे डेकोरेट कयो। ऐं प्लांटर्स जेके आहिनि, कूंडियूं तव्हांजूं प्लास्टिक जूं, सेरामिक जूं, ठिकर जूं, उन्हनि ते तव्हां हिननि खे डेकोरेट करे सघो था। ठीक है, तो गमलों के ऊपर ये डेकोरेट हो जाएंगे आराम से। ये दूसरा भी रेडी है। अब ये इस तीसरे की मैं कटिंग कर रही हूँ। ठीक है, तो ही आहिनि असांजा डेकोरेटिव पर्पस जे लाइ हार्ट्स। इनको हम सजाने के लिए बना रहे हैं, कहीं भी, किसी गिफ्ट बॉक्स पे, किसी सिंपल चीज़ें रखने के किसी डब्बे पे। जैसे ये मैं बार बार दिखाती रही हूँ कि इस तरह इस पर आप डेकोरेट कर सकते हैं कि ये 2 आ गए, एक यहाँ आ गया। ठीक है ना, तो ये इस पर्पस के लिए हम बना रहे हैं। तो ये एक बहुत ख़ूबसूरत जो है चीज़ है, तमामु हिकिड़ी सुहिणी शइ आहे जेका तव्हां किथे बि सजावट जे लाइ इस्तेमालु करे सघो था। पंहिंजे कमरे जे दरवाज़े ते हणी सघो था, पंहिंजे कमरे में भित ते ठाहे हणी सघो था, पर घर मां इजाज़त वठी करे। ठीक है, सो ही मुंहिंजा 3 हार्ट्स, मुंहिंजा ज़बरदस्त क्राफ्ट मुंहिंजो तैयार है। ये जूट के 3 हार्ट्स मैंने बना लिए हैं। मुझे उम्मीद है ये आपको बहुत पसंद आएगा। अच्छा लगा हो तो आप ज़रूर लाइक करें वीडियो को, कमेंट करें, शेयर करें, मेरे चैनल को सब्सक्राइब करें। इंशाल्लाह इस तरह की और बहुत सारी चीज़ें अभी आने वाली हैं जो मैं आपको सिखाऊंगी। ठीक है, सो ही ज़बरदस्त क्राफ्ट रेडी आहे। हिननि खे तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां किथे बि सजाए सघो था। खोड़ सारा आइडिया मां तव्हांखे ॾिना आहिनि। तव्हांजो पंहिंजो बि ज़हन आहे, तव्हांजी पंहिंजी सोच आहे, माशाल्लाह, तव्हां पंहिंजे हिसाब सां हिननि खे किथे बि सजाए सघो था। सो हमेशह मां चवंदी आहियां त पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, ख़ुशि जो आबाद जो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।